बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। एक्स MP सरदार शहरियार खान शर मथां गुज़िरियल महीने खन पहिरें जेको हमलो थियो हुयो उन में अली मोहम्मद शर शहीद थी वियो हुयो। उन जे अॼु केस जी हेयरिंग रखियल हुई ऐं गुज़िरियल तारीख़ ते जेको आहे ATC कोर्ट असांजे तक़रीर आर्ग्यूमेंट खां बाद जेको आहे शकूर लाखे जो ज़ामिन जेको आहे रद्द करे छॾियो हुयो। उन खां बाद केस IO वटि फर्दर प्रोसीडिंग में हुयो, इन्वेस्टिगेशन में केस हुयो। उन खां बाद IO जेको आहे पंहिंजे पटे भाई खे बचाईंदे, पंहिंजी पुलिस जी कारी रिढनि खे बचाईंदे, पंहिंजी उहा रवायत बरक़रार रखंदे जेको आहे SHO शकूर लाखे खे बेकसूर करार करे आयो हुयो, उनखे कॉलम 2 में कढी आयो हुयो। उन खां बाद अॼु ATC कोर्ट में जेको आहे हेयरिंग थी आहे। असांजी आर्ग्यूमेंट खां बाद, तक़रीर खां बाद जेको आहे अॼु केस जो चालान पेश थियो आहे। अॼु ई असां तक़रीर कई आहे। उन में अल्हम्दुलिल्लाह जेको IO उनखे बेकसूर करार करे आयो हुयो पंहिंजी इन्वेस्टिगेशन में। असांजी तक़रीर खां बाद उनखे ATC कोर्ट जेको आहे उनजी एप्लीकेशन जेको आहे बेकसूर वारी डिसमिस कंदे उनखे कॉलम 2 मां कढी करे उनखे चालान में ई जेको आहे ते शामिल करे छॾियो आहे ऐं केस जेको आहे हाणे ट्रायल में आहे, उहो हेसि ताईं पंहिंजे जेल में ई रहंदो। ऐं ही हिकिड़ी अॼु जी जेकी कामयाबी आहे या पूरे डिस्ट्रिक्ट जे ग़रीब आवाम जी कामयाबी आहे। ही शख़्स तक़रीबन जेतिरो टाइम रौंती थाणे ते रहियो आहे, केतिरनि ई बेकसूर माइनि जा हुन जेको आहे वर छिनिया आहिनि, केतिरनि ई ॿारनि खे हुन जेको आहे त यतीम कयो आहे। ही अलाह ताला हुनखे ड्रिगो रसो ॾिनो। अॼु हुनजी पकड़ अलाह साईं हुनखे ॾेखारी आहे। पहिरें हुनजी ज़मानत रद्द थी, अॼु जेको आहे उहो पुलिस जेको हुनखे पटे भाई पंहिंजे खे बचाईंदे बेकसूर करार करे आई। अॼु हुनखे कोर्ट सगोरी SHO अब्दुल शकूर लाखो, अहमद खान सीलरो ऐं उनजो भाउ उनखे कोर्ट सगोरी कॉलम 2 में शामिल कंदे केस चालान करे छॾियो। जी जी बिल्कुलु, उन टिनिनि जा जेको आहे जंहिंखे IO केस में बेकसूर करे आयो हुयो, उन टिनिनि खे कोर्ट सगोरी आफ्टर आर्ग्यूमेंट जेको आहे टिनिनि खे ज्वाइन करे छॾियो चालान में। केस चालान थियो। फर्दर जेकी हेयरिंग आहे उहा 22 तारीख़ ते केस फिक्स थियल आहे। अच्छा फरमान भाई, तव्हां छा था सम्झो घोटकी पुलिस हेॾे हाई प्रोफाइल केस में टिनि जवाबदारनि खे बरी कराइण जी जेकी कोशिश कई, उनजे पोयां कहिड़ा मुरहकात थी सघनि था? तव्हां छा था सम्झो हेॾा फरियादी दौर जे वकील हुजण जी हैसियत सां, जेकॾहिं तव्हां खुली करे ॿुधाइण चाहियो? जी बिल्कुलु, ॾिसो, ही हिकु हर बाशऊर माण्हू इहा ॻाल्हि सम्झी सघे थो त पहिरें हुनजी बेल डिसमिस थी, बाद में हुनजी जेको आहे कॉलम 2 में हुनखे कढी आहे त ऑनरेबल कोर्ट जेको आहे सॼे मटीरियल खे ॾिसी करे ई फ़ैसिलो करे थी पई। सॼी जेको फाइल केस फाइल आहे उनखे ॾिसी करे ही शख़्स जॾहिं एक्स MP सरदार शहरियार खान शर ते हमलो थिए थो, उन खां अधु घंटो पहिरें जंहिं जवाबदारनि शहीद अली मोहम्मद शर खे शहीद कयो, जेके स्पॉट ते मसइलो थियो, उन में ही थ्रू CDR थ्रू GO फ्रांसिक उन्हनि माण्हुनि सां ही राब्ते में हो जेके माण्हू सरदार शहरियार खान शर मथां हमले केस में मुलविस आहिनि ऐं जंहिं मथां 8-10 माण्हू 8-10 FIR ATC जूं अॻ में बि थियल आहिनि, उहे एब्सकांडर आहिनि, मनी हेड आहिनि, उनजे मथां लखे करोड़ रुपया सिंध गवर्नमेंट जो इनाम रखियल आहे। उन सां शकूर लाखे जो कहिड़ी बुनियाद ते राब्तो हुयो, इहा CDR खां बाद ई जेको आहे कोर्ट सगोरी पंहिंजो फ़ैसिलो ॾिनो आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿी जेकी तव्हां सवाल कयो, उनजो जवाबु इहो आहे त हिन में न सिर्फ़ु शकूर लाखो, हिन में DIG पीर मोहम्मद शाह, अब्दुल शकूर लाखो ऐं इलाही जेके वॾियूं वॾियूं वाॻूं वॾा जेके सिंध पुलिस जा आहिनि, उहे सभु मुलविस हुया। लिहाज़ा सिंध पुलिस पंहिंजे रवायत खे बरक़रार रखंदे हिन खे कॉलम 2 में रखियो हुयो, बेकसूर कयो हुयो। पर अल्हम्दुलिल्लाह कोर्ट सगोरियुनि में अञा इंसाफ़ आहे। असांखे आईन पाकिस्तान ते यकीन आहे, कोर्टनि ते एतमाद आहे। अॼु हिकिड़े मासूम जी, हिकिड़े बेकसूर जी कामयाबी थी आहे ऐं इंशाअल्लाह अॻियां बि असां हिन खे फॉलो कंदासीं। जी, थैंक यू सो